वेलकम एक नाज़रीन बुलेटिन की शुरुआत में अवां खे ख़बर ॾियूं गैर कानूनी तौर ज़मीन अलाटमेंट बाबत रेफरेंस में सूबाई वज़ीर जाम खान शोरो हैदराबाद जी एहतसाब अदालत में पेश थियो आहे। अवां खे आगाही ॾींदा हलूं अहम ख़बर आहे गैर कानूनी तौर ज़मीन अलाटमेंट बाबत रेफरेंस में सूबाई वज़ीर जाम खान शोरो हैदराबाद जी एहतसाब अदालत में पेश थियो आहे। तफ़सील मालूम नासी नसीर चन्ना खान जी नसीर अपडेट कजो। जी बिल्कुल हैदराबाद की एहतसाब अदालत गैर कानूनी ज़मीन अलाटमेंट रेफरेंस में सूबाई वज़ीर जाम खान शोरो जी कच्ची ज़मानत जेका आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे। सूबाई वज़ीर जाम खान शोरो गैर कानूनी ज़मीन अलाटमेंट में रेफरेंस में ज़मानत लाइ वकीलनि समेत हैदराबाद जी एहतसाब अदालत पहुतो। एहतसाब अदालत जे इनाम कलोर जी अदालत जाम खान शोरो जी ज़मानत वारी दरख़्वास्त खे ॿुधणी कई। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ जाम खान शोरो जी जेका कच्ची ज़मानत हुई उहा मंज़ूर करे ॿुधणी 20 तारीख़ ताईं मुलतवी करे छॾी आहे। इन खां अॻु सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जाम खान शोरो जी नेब रेफरेंस में 10 ॾींहनि जी पूरी ज़मानत मंज़ूर कंदे खेसि एहतसाब अदालत सां रुजू करण जो हुकुम ॾिनो। जी ठीक है नसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।